जीएस सिंध महाउस के चेयरमैन रियाज़ टांडियो चयो आहे त सिंधु दरिया ते धाड़े सिंध वासियुनि खे पीअण जे पाणी सां महरूम रखण ऐं पंजाब लाइ 6 गैर क़ानूनी केनाल कढण ऐं सिंध जे माण्हुनि खे बुख मारे मुआशी ऐं ज़रई तौर तबाह करण वारे वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी पारां खरबें रुपया क़ौमी ऐं अवामी बजट जा ख़र्च करे ॼाणायल केनाल ठाहिण वारे ज़ुल्म ख़िलाफ़ अॼु खां मज़ाहिमती तहरीक शुरू करे रहिया आहियूं। अहिड़ो इज़हार हुन ख़ैबर बाईपास ते धरणे में शिरकत खां अॻु टंडो आदम में धरणे लाइ गॾु थियल कारकुननि ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। रियाज़ टांडियो चयो त इन ज़ुल्म ख़िलाफ़ अॼु ख़ैबर बाईपास ऐं सिंधु दरिया जे साॼे पासे नसीराबाद वटि धरणो आहे। हुन चिताव ॾिनो त ही धरणा शुरूआत आहिनि। केनाल ठाहिण बंदि न थिया त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾिनो वियो ऐं पंजाब चोरी सीना ज़ोरी ऐं दादागिरी बंदि न कई त ही धरणनि जो सिलसिलो जंहिं जी शुरूआत अॼु टंडो आदम मां कई वई आहे, इहो सिलसिलो बावड़ो ऐं कश्मीर ताईं हलंदो ऐं पंजाब जा रोड रस्ता बंदि कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची